नवाज न्यूज़ में भलीकार ऐं संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस। पीटीआई चेयरमैन इमरान खान बैकडोर वारी तासुर के रद्द करे छॾियो। सन चवण आहे त आवाम साणस गॾु आहे, सभिनी खे ख़बर पइजी वेंदी त हू चाहे त आसानी सां इस्लामाबाद खे बंदि करे सघे थो। मुल्क खे मुआशी नुक़सान थींदो, सोची सम्झी फ़ैसिलो कंदो। हुकूमत ऊंधी थी वञे पर खेसि नाहिल न कराए सघंदी। लसबेला सान्हे खां पोइ सोशल मीडिया ते हलंदड़ मुहिम में ॼाणी वाणी टारगेट कयो वियो। शहबाज़ शरीफ़ मीसाक़ जमहूरियत में संजीदा आहे त अरबें रुपयनि जा असासा वापसि आणे चोरनि खे हुकूमत आणींदड़ फासी चुका आहिनि। मीसाक़ जमहूरियत फ्रॉड आहे, चूंडुनि में जेतिरी देरि थींदी फ़ाइदो थींदो। आर्मी चीफ जी मुक़ररी मेरिट ते थियणु घुरिजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क खां सवाइ को बि मुसलमान नथो थी सघे। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब शहबाज़ गिल जे 1 कलाक अॻु वारी वीडियो जारी करे छॾी। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त वीडियो में शहबाज़ गिल मुकमल तौर ठीकु आहे, किताब पढ़ंदे नज़र अचे पियो। शहबाज़ गिल ते कंहिं बि क़िस्म जो तशद्दुद नाहे थियो। क़ौमी इदारनि ख़िलाफ़ बयान ॾियण ते शहबाज़ गिल ख़िलाफ़ कार्रवाई थी। शहबाज़ गिल अदालत में पेश थियण वक़्तु बीमारी जो बहानो बणाए थो। शहबाज़ गिल ते जिनसी तशद्दुद जे हवाले सां ग़लति प्रोपेगेंडा कई पई वञे। शहबाज़ गिल इमरान खान जो ठाहियल स्क्रिप्ट टीवी ते पढ़ियो। सिंध में तूफ़ानी बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि तबाहकारियूं जारी। हैदराबाद, जामशोरो, लाड़काणे, सखर, खैरपुर, घोटकी, जैकबाबाद, कंबर शहदाद कोट, कशमोर, कंदकोट, नौशहर फिरोज, दादू, सांगड़, ठटे, सिजावल, बदीन, टंडोलाए, टंडो मोहम्मद खान ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में रोड रस्ता तलाउनि जो ॾेख ॾियण लॻा। मीरपुर ख़ासि, मटियारी, शिकारपुर, थरपारकर, उमरकोट ज़िलनि में बि सूरत हाल संगीन। हर पासे पाणी पाणी। ज़िले इंतिज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि मुतासिरनि जी सार न लधी। छितूं ऐं भितूं किरण समेत करण जे मुख़्तलिफ़ वाक़िअनि में वधीक 29 ॼणा फ़ौत। 2 ॾींहंनि दौरान फ़ौतुनि जो अंग 69 थी वियो। केतिराई ज़ख़्मी, लखे माण्हू दरबदर। हज़ारे ॻोठनि जो शहरनि सां राब्तो कटियल हुअण सबबि खाद खुराक जो मसइलो पैदा थी वियो। खैरपुर, कुंभ, लाड़काणे, खानपुर महर, कशमोर, मदेजी, भाडर, नऊंदेरो, वगण, कोटलालू, सिजावल, जुणेजो, दौदापुर समेत ॿियनि इलाइक़नि में भितूं ऐं छितूं किरण जे वाक़िअनि में जानी तोड़े माली नुक़सान।